ओम शांति। अॼु जी मुल तारीख़ है 13/5/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार अनेक देहदारियुनि सां प्रीत कढी हिकु विदेही बाप खे यादि करो त तव्हांजो सभु अंग शीतल थी वेंदा। अनेक देहदारियुनि सां प्रीत कढी हिकु विदेही बाप खे यादि करो त तव्हांजा सभु अंग शीतल थी वेंदा। प्रश्न जो दैवी कुल जी आत्मायूं आहिनि, उन्हनि जी निशानी छा हूंदी? उत्तर आहे दैवी कुल वारी आत्माउनि खे हिन पुराणी दुनिया सां सहज ई वैराग्य अची वेंदो। उन्हनि जी बुद्धि बेहद में हूंदी। शिवालय में हलण लाइ उहो पावन फूल ठहिण जो पुरुषार्थ कंदा। उन्हनि में कोई आसरी चलन न हूंदी। पंहिंजे पोता में रखंदा कि कोई आसरी कर्म त नथो थिए न। बाप खे सच ॿुधाईंदा, कुझु बि छुपाईंदा न। बाबा खे सभु कुझु सच ॿुधाईंदा, कुझु बि छुपाईंदा न। गीता न उहा अस सां जुदा थींदा, न असां उन्हनि सां जुदा थींदासीं। ओम शांति। हाणे इहे बेहद जी ॻाल्हियूं आहिनि। हद जी ॻाल्हियूं सभु निकिरी वेंदियूं आहिनि। दुनिया में त अनेकनि खे यादि कबो आहे। अनेक देहदारी साथ प्रीत आहे। विदेही त हिकु बाप ई आहे न, जंहिंखे परम पिता परमात्मा शिव चइबो आहे। तव्हांखे हाणे उन्हनि सां गॾु बुद्धि जो योग जोड़णो आहे। कोई देहदारियुनि खे यादि न करिणो आहे। ब्राह्मण आदि खिलाइण, इहे सभु थियो कलयुगी रस्म रिवाज। हुतां जी रस्म रिवाज ऐं हितां जी रस्म रिवाज बिल्कुलु ई अलॻि आहे। हिते कोई बि देहदारी खे यादि न करिणो आहे। जेसि ताईं उहा अवस्था अचे तेसि ताईं पुरुषार्थ हलंदो रहे कि असांखे कोई बि देहदारी जी यादि न अचे। जेसि ताईं उहा अवस्था न अचे थी तेसि ताईं पुरुषार्थ हलंदो रहे। बाबा चईंदा आहिनि जेतिरो थी सघे हिन पुराणी दुनिया जे जो थी करे विया आहिनि, जो आहिनि, उन्हनि सभिनि खे भुलिजी वञो। सॼो ॾींहुं बुद्धि में इहो ई हलंदो रहे कंहिंखे असां कीअं सम्झायूं। सभिनि खे ॿुधाइणो आहे अची करे वर्ल्ड जी पास्ट प्रेज़ेंट ऐं फ्यूचर खे सम्झो, जंहिंखे कोई बि ॼाणंदो न आहे। पास्ट अर्थात कॾहिं खां शुरू थियो, प्रेज़ेंट हाणे छा आहे, शुरू थियो सतयुग खां वठी करे हाणे ताईं, ऐं फ्यूचर छा थियणो दुनिया बिल्कुलु न ॼाणंदी आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, हिन करे चित्र आदि ठाहींदा आहियो। इहे ॾाढो वॾो बेहद जो नाटक आहे। उहो कूड़ा हद जा नाटक त ॾाढा ठाहींदा आहिनि। स्टोरी ठाहिण वारा अलॻि हूंदा आहिनि ऐं नाटक जी सीन सिनेरियूं ठाहिण वारा ॿिया हूंदा आहिनि। स्टोरी ठाहिण वारा अलॻि हूंदा आहिनि, लिखंदा ॿियो, सीन सिनेरी ॿियो ठाहींदा। इहो सॼो राज हाणे तव्हांजी बुद्धि में आहे। हाणे जो कुझु ॾिसंदा आहियो उहो न रहंदो, विनाश थी वेंदो। त तव्हांखे सतयुगी नई दुनिया जी सीन सिनेरी ॾाढी सुठी दिखलाइणी पए। जीअं अजमेर में सोनी द्वारिका आहे त उन्हनि में सीन सिनेरियुनि द्वारा नई दुनिया अलॻि ठाहे करे ॾेखारी आहे न। हिन पुराणी दुनिया खे हाणे आग लॻणी आहे। इन जो बि नक्शो त आहे न। ॿियो इहा नई दुनिया इमर्ज थींदी। ईअं ख़्यालात करे सुठी रीति ॿुधाइणो खपे। इहे त तव्हां सम्झंदा आहियो। हिन समय मनुष्य जी बिल्कुलु ई जीअं त पथर बुद्धि आहे। केतिरो तव्हां सम्झाईंदा आहियो पोइ बि बुद्धि में वेंदो न आहे। जीअं नाटक वारा सुंदर सीन सिनेरी ठाहींदा आहिनि, ईअं कोई सां मदद वठी स्वर्ग जी सीन सिनेरी ॾाढी सुठी ठाहिणी खपे। उहे माण्हू आइडिया सुठा ॾींदा, युक्ति ॿुधाईंदा आहिनि न।
जेके सीन सिनरी ठाहिण जी आदत हूंदी त उन्हनि खे आइडिया सुठो सुठो हूंदो न, उन्हनि खे सम्झाए करे अहिड़ो सुठो ठाहिणो खपे जो मनुष्य अची करे सम्झनि। बराबरि सत्युग में त हिकु ई धर्म हुयो न। तव्हां ॿारनि में बि नंबरवार आहिनि जेकी ताड़ना थींदी आहे। देह अभिमान बुद्धि खे छीछी ठाहे ॾींदो आहे। देह अभिमान बुद्धि खे छीछी ठाहे ॾींदो आहे। देही अभिमानी खे गुलगुल फूल चइबो आहे न। हाणे तव्हां फूल ठाहींदा आहियो। देह अभिमान रहण सां काटे सां काटा ई रहिजी वेंदा आहियो, थी वेंदा आहे। तव्हां ॿारनि खे हिन समय पुराणी दुनिया सां वैराग्य आहे। तव्हांजी आहे बेहद जी बुद्धि, बेहद जो वैराग्य। इनखे असां हिन वैशाल्य सां ॾाढी असांखे नफ़रत आहे। असांखे हिन वैशाल्य सां ॾाढी नफ़रत आहे। हाणे असां शिवालय वञण लाइ फूल था ठहूं न। हाणे असांखे हिन वैशाल्य सां नफ़रत आहे। हाणे असां शिवालय में वञण लाइ फूल था ठहूं। ठाहींदे ठाहींदे बि अगरि कोई अहिड़ो ख़राबु चलन हलंदा आहिनि त सम्झिबो आहे इन्हनि में अञा भूत जी प्रवेशता आहे। तव्हांजी आहे बेहद जी बुद्धि, बेहद जो वैराग्य। असांखे हिन वैशाल्य सां ॾाढी नफ़रत आहे। हाणे असां शिवालय वञण लाइ फूल ठहूं था। ठाहींदे ठाहींदे बि अगरि कोई अहिड़ो ख़राबु चलन हलंदा आहियो त सम्झिबो आहे इन्हनि में अञा भूत जी प्रवेशता आहे। हिकु ई घर में पति हंस ठहींदो आहे त पत्नी न सम्झंदी आहे त डिफ़िकल्टी थी वेंदी आहे न, सहन करिणो पए। सम्झिबो आहे इन्हनि जी तक़दीर में न आहे। सभु त दैवी कुल जा ठहिण वारा न आहिनि न। जो ठहिण वारा हूंदा उहे ई ठहींदा, है न। जो ठहिण वारा हूंदा उहे ई ठहींदा। सभु त दैवी कुल जा न हूंदा न। ॾाढनि जी ख़राबु चलन जी रिपोर्ट्स ईंदी आहे। ॾाढनि जी ख़राबु चलन जी रिपोर्ट्स ईंदी आहे। इहे आसरी गुण आहे। इन करे बाबा रोज़ु सम्झाईंदा आहिनि पंहिंजो पोता मेल राति जो चेक करो। कोई बि आसरी कमु त असां न कयो न। पंहिंजो पोता मेल हाणे पंहिंजे पाण चेक करो। कोई बि आसरी कमु त असां न कयो न। बाबा चईंदा आहिनि सॼी आयु में जो भूल कई आहे उहो बाबा खे ॿुधायो। कोई वॾी भूल कंदा आहियो त पोइ सर्जन खे ॿुधाइण सां लज ईंदी आहे, छो जी इज़त वेंदी आहे न। न ॿुधाइण सां नुक़सानु थी वेंदो आहे। माया ईअं थप्पड़ मारदी आहे जो हिकदमि सत्यानाश करे ॾींदी आहे। माया ॾाढी ज़बरदस्त आहे। पंज विकार या ते जीत पाए, पंज विकारनि ते जीत पाए न सघंदा आहिनि त बाबा छा कंदा, है न। अगरि पंज विकारनि ते जीत न पाए सघनि त बाबा छा कंदा। बाप चईंदा आहिनि मां रहम दिल बि आहे त कालनि जो काल बि आहे। मूंखे सॾ ई कंदा आहिनि, हे पतित पावन अची करे असांखे पावन ठाहियो। मुंहिंजो नाम त ॿई आहिनि न। मतिलबु बाबा रहम दिल बि आहिनि, सर्व ते रहम बि कंदा आहिनि। ऐं बाबा कालनि जो काल बि आहे। कीअं रहम दिल, पोइ कीअं कालनि जो काल। इहे पाठ हाणे वॼाइनि था। कीअं असां ते रहम करे असांजी सभु ग़लतियुनि खे क्षमा करे असांखे पावन ठाहिनि था। बार बार क्षमा करे बार बार अॻियां वधाइनि था। ऐं असां बार बार ग़लती कंदा आहियूं। बाबा बार बार रहम कंदा आहिनि। लेकिन धर्मराजपुरी में बाबा बाप जे रूप में न हूंदा। हुते बाबा धर्मराज जे रूप में हूंदा त हुते त डंडा खाइणा पवंदा।
है न। त बाबा रहम दिल बि आहिनि, साथ साथ कालनि जो काल बि आहे। उहो पाठ हाणे वॼाइनि था, काटन की फूल ठाहींदा आहिनि न, त तव्हांजी बुद्धि में ख़ुशी आहे। अमरनाथ बाप चईंदा आहिनि तव्हां सभु पार्वतियूं आहियो। हाणे तव्हां मामेकम यादि करो त तव्हां अमरपुरी में हली हलंदव। तव्हां सभु पार्वती आहियो। हाणे परमात्मा खे निराकार रूप में यादि करो त अमरपुरी में हली हलंदासीं। ॿियो तव्हांजा पाप नाश बि थी वेंदा। बाबा जी यादि जी शक्ति सां सभु पाप बि नाश थी वेंदा। ये यात्रा करण सां तव्हांजा पाप नाश थी वेंदा आहिनि। इहे भक्ति मार्ग जी यात्रायूं आहिनि। ॿारनि सां इहे प्रश्न बि पुछंदा आहिनि कि ख़र्चो कीअं हलंदो आहे, परंतु अहिड़ो कोई समाचार न ॾींदा आहिनि कि असां ईअं रिस्पॉन्ड कयो, परंतु अहिड़ो कोई समाचार न ॾींदा आहिनि कि असां ईअं रिस्पॉन्ड कयो। ॿारनि छा रिस्पॉन्ड कयो। एतिरा सभु ॿार ब्रह्मा जी औलाद ब्राह्मण आहिनि, त असां ई पंहिंजे लाइ ख़र्चो कंदासीं न। राजा जी बि श्रीमत ते असां स्थापना करूं था पंहिंजे लाइ। राजा जी बि श्रीमत ते असां स्थापना करूं था पंहिंजे लाइ। राज्य बि असां कंदासीं। राजा जी बि श्रीमत ते असां स्थापना करूं था पंहिंजे लाइ। राज्य बि असां ई कंदासीं। उन ते राजयोग असां सिखंदा आहियूं त ख़र्चो बि असां ई कंदासीं न। शिव बाबा त अविनाशी ज्ञान रत्ननि जो दान ॾींदा आहिनि, जंहिंसां असां राजाउनि जो राजा ठाहींदा आहियूं। भारत जो पर्दा बाबा शिव बाबा जो अविनाशी ज्ञान रत्ननि जो दान ॾींदा आहिनि, जंहिंसां असां राजाउनि जो राजा ठहियूं। ॿारनि जो पढ़ंदा आहिनि उहे ई ख़र्चो कंदा न। सम्झाइणो खपे असां पंहिंजो ख़र्चो कंदा आहियूं, असां कोई भीख न मांगदा आहियूं। या डोनेशन न वठंदा आहियूं, परंतु ॿार सिर्फ़ु लिखी ॾींदा आहिनि कि इहा पुछंदा आहिनि। इन करे बाबा चईंदा आहिनि कि सॼे ॾींहं में जो सर्विस कंदा आहियो उहो शाम जो पोता मेल ॿुधाइणो खपे। उन्हनि जी बि पीठ थियणी खपे। पोता मेल कढणो खपे, पोइ उन्हनि जी पीठ थियणी खपे। बाक़ी ईंदा त ढेर आहिनि, उहे सभु प्रजा ठही वेंदा। उच्च पद प्राप्त करण वारा ॾाढा ई थोरा हूंदा। राजायूं थोरा हूंदा, साहूकार थोरा ठहींदा, बाक़ी ग़रीब ॾाढा हूंदा। हुते बि ईअं ई आहे न। त दैवी दुनिया में बि ईअं ई आहे, हिते बि ईअं ई आहे। जीअं हिते बि वॾा वॾा माण्हू थोरा, पोइ हुन खां पोइ नेक्स्ट लेवल, पोइ आहिनि मिडिल क्लास, पोइ ग़रीब। मिडिल क्लास खे बि माण्हू ईअं ई सम्झंदा आहिनि न। त सत्संग में बि ईअं ई हूंदो, किथे महाराजा महारानी, किथे उन्हनि जा संबंधी, किथे पोइ उन्हनि जी साहूकार प्रजा, किथे पोइ साधारण प्रजा, पोइ दास दासियूं हूंदा। है न। त बाबा चवनि था हिते बि ईअं ई थींदो आहे न। दैवी दुनिया में बि ईअं ई थींदो आहे। राजा जी स्थापना थींदी आहे, उन में नंबरवार त सभु खपनि न। उन में नंबरवार त सभु खपनि।
बाबा अची करे राजयोग सिखलाए आदि सनातन देवी राजधानी जी स्थापना कंदा आहिनि। दैवी धर्म जी राजधानी हुई, हाणे न आहे। बाप चवंदा आहिनि मां वरी खां स्थापना कंदो आहियां त कंहिंखे सम्झाइण लाइ चित्र बि खपे। त हाणे बाबा वरी दैवी धर्म जी राजधानी स्थापना था करनि। बाप चवंदा आहिनि कि मां वरी खां अची करे दैवी राजधानी स्थापना थो कयां त कंहिंखे सम्झाइण लाइ चित्र बि खपनि। बाबा जी मुरलियूं ॿुधंदा कंदा दिन प्रतिदिन करेक्ट थींदी वेंदी आहे। त कंहिंखे बाबा चवनि था त तव्हांजी अवस्था खे ॾिसंदे हुए केतिरो करेक्ट थींदी रहंदी आहे, पोइ त पंहिंजी अवस्था खे बि ॾिसो केतिरो करेक्ट थींदी आहे। बाबा अची करे गंदगी सां कढी ॾींदा आहिनि। जेतिरो जो ॾाॾनि खे कढण जी सर्विस कंदा आहिनि ओतिरो ऊच पद पाईंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे हिकदमि खीर खंड थी करे रहणो खपे। सतयुग में बि हिते बाप, सतयुग खां बि हिते बाप असांखे ऊच ठाहींदा आहिनि। बाप ईश्वर पढ़ाईंदा आहिनि त उन्हनि खे पंहिंजी पढ़ाई जो कल्याण, बाबा ईश्वर पढ़ाईंदा आहिनि त उन्हनि खे पंहिंजी पढ़ाई जो जलवो ॾेखारिणो खपे। त असांखे भॻवानु पढ़ाए थो त कुझु जलवो ॾेखारिणो खपे, तॾहिं त बाप बि क़ुर्बान वेंदा न। ॾींहं में अचिणो खपे, दिलि में अचिणो खपे, बसि हाणे त बाबा असां सां मिलणु आया आहिनि। त बाबा चवनि था कि हाणे पढ़ाई जो जलवो ॾेखारे त बाबा बि तव्हां ते क़ुर्बान थी वेंदा। दिलि में अचिणो खपे, बसि हाणे त असां भारत खे स्वर्ग ठाहिण जो धंधो कंदा आहियूं। ये नौकिरी आदि करणु उहो त कंदा रहंदा, पहिरियों पंहिंजी उन्नति जो त करो। ॾाढो सहज आहे, मनुष्य सभु कुझु करे सघंदा आहिनि। गृहस्थ व्यवहार में रहंदे राजई पद पाइणो, इन करे रोज़ु पंहिंजो पोतामेल कढो। गृहस्थ व्यवहार में रही करे राजई पद पाइणो आहे, इन करे रोज़ु पंहिंजो पोतामेल वठो, खणो। पोतामेल कढो, सॼे ॾींहं जो फ़ाइदो ऐं नुक़सानु कढो। पोतामेल न कढंदव त सुधरणु ॾाढो मुश्किल आहे। बाप जो चइणु मञंदा ई न आहिनि। रोज़ु ॾिसणो खपे असां कंहिंखे दुख त न ॾिनो। पद ॾाढो ऊचो आहे, अथाह कमाई आहे। बाबा चवनि था पद ॾाढो ऊचो आहे, अथाह कमाई आहे, न त पोइ रोइणो पवंदो। रेस थींदी आहे न, कोई त लाखों रुपए कमाईंदा आहिनि, कोई त कंगाल जे कंगाल ई रहिजी वेंदी। हाणे तव्हांजी आहे ईश्वरीय रेस, इन में कोई दौड़ी आदि न लॻाइणी आहे, सिर्फ़ु बुद्धि सां प्यारे बाबा खे यादि करिणो। कुझु बि भुलिजो त भूल थिए त झटि ॿुधाइणो खपे, बाबा असांखां इहा भूल थी, कर्मेंद्रियनि सां इहा भूल थी। बाबा चवंदा आहिनि रॉन्ग राइट खे त सोचण जी बुद्धि मिली आहे न, त हाणे रॉन्ग कमु न करिणो आहे। रॉन्ग कमु करे ॾिनो त बाबा तौबा क्षमा करिणो, त बाबा खे ॿुधाए करे बाबा सां क्षमा मांगणो। छो जो बाबा हाणे हिते वेठा आहिनि ॿुधण लाइ। जो बि बुरो कमु थिए त उनखे फौरन ॿुधायो ऐं लिखो, बाबा इहो बुरो कमु थी वियो त तव्हांजो अधु माफ़ु थी वेंदो। ईअं न कि मां कृपा कंदमि, क्षमा व कृपा पाइजी बि न थींदी। सभिनि खे पंहिंजे खे सुधारणो आहे, सभिनि खे पंहिंजे पाण खे बि सुधारणो आहे।
बाबा जी यादि सां विक्रम विनाश थी वेंदा। पास्ट जो बि योग बल सां कटणो हूंदो आहे न। बाबा जो ठही करे पोइ बाप जी निंदा न करायो। सतगुरु जी निंड ठौर न पाए। सतगुरु जी निंड ठौर न पाए। ठौर तव्हांखे मिलंदी आहे अर्थात ऊचो पद। ॿिए गुरू वटि कोई राजा जी ठौर न मिलंदी आहे। हिते तव्हांखे एम ऑब्जेक्ट आहे। भक्ति मार्ग में कोई एम ऑब्जेक्ट हूंदी न आहे। भक्ति मार्ग में कोई एम ऑब्जेक्ट न हूंदी आहे। अगरि हूंदी बि आहे त अल्पकाल जे लाइ। किथे 21 जन्मनि जो सुख, किथे पाई पैसे जो थोरो सुख। ईअं न धन सां सुख थींदो आहे, दुख बि केतिरो थींदो आहे न। अच्छा सम्झो कोई हॉस्पिटल ठाहियईं त ॿिए जन्म में रोग कम थी वेंदो। ईअं त न पढ़ाई जास्ती मिलंदी, धन बि जास्ती मिलंदो। सम्झो कोई हॉस्पिटल ठाही त ॿिए जन्म में रोग कम थी वेंदो। ईअं त न पढ़ाई जास्ती मिलंदी, धन बि जास्ती मिलंदो। उन जे लाइ त पोइ सभु कुझु करो। कोई धर्मशाला ठाहींदा आहिनि त ॿिए जन्म में महल मिलंदो। ईअं न कि तंदुरुस्ती मिलंदी, मतिलबु जेको कंदो उन हिसाब सां ई मिलंदो, ॿियो कुझु न मिलंदो। बाप केतिरी ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। कोई त सुठी रीति सम्झी करे पोइ ॿियनि खे सम्झाईंदा आहिनि, कोई त सम्झंदा ई न आहिनि। त रोज़ु पोता मेल कढो। अॼु छा पाप कयो, हिन ॻाल्हि में फेल थिया। बाबा राय ॾींदा त हीअं कमु न करिणो खपे। तव्हां ॼाणंदा आहियो असां त हाणे स्वर्ग में वेंदा आहियूं। ॿारनि खे ख़ुशी जो पारो न चढ़ंदो आहे, चढ़णो खपे, है न। असां त हाणे स्वर्ग में वेंदासीं। शिव बाबा विश्राम करणु वेंदासीं, स्वर्ग में वेंदासीं, है न। पोइ वरी बाबा जो पाठ शुरू, वरी बाबा सां गॾु खेॾंदासीं। परंतु बाप खे यादि ई न कंदा आहिनि। बाबा केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि। उहा अंग्रेजी आदि पढ़ण में मथो केतिरो ख़राबु थी वेंदो आहे, ॾाढो डिफ़िकल्ट हूंदी आहे। इहे त ॾाढो सहज आहे। इहे रूहानी पढ़ाई सां तव्हां हिकदमि शीतल थी वेंदा आहियो। इन रूहानी पढ़ाई सां तव्हां हिकदमि शीतल थी वेंदा आहियो। तव्हांजी कर्मेंद्रिय हिकदमि शांत शीतल थी वेंदी। इन में त सिर्फ़ु बाप की यादि कंदा रहो त हिकदमि शीतल अंग थी वेंदा। शरीर त तव्हांखे आहे न। शिव बाबा खे त पंहिंजो शरीर ई न आहे, अंग आहिनि शिव बाबा श्री कृष्ण खे। उन्हनि जे अंग त शीतल आहिनि, इन करे उन्हनि जो नाम रखियो आहे न। हाणे उन्हनि जो संग कीअं थिए, उहो त सत्युग में मिलंदा। उन जा बि ईअं शीतल अंग कीअं ठातई, इहे तव्हां सम्झंदा आहियो न। त हाणे तव्हां ॿारनि खे एतिरी धारणा करणी खपे। लड़णु झगड़णु बिल्कुलु बि न आहे। लड़णो झगड़ो सच ॻाल्हाइणो आहे। झूठ ॻाल्हाइण सां सत्यानाश थी वेंदी। झूठ ॻाल्हाइण सां सत्यानाश थी वेंदी। अच्छा मीठी मीठी बाबा चवनि था न करे कॾहिं बि झूठ न ॻाल्हाइणो। बाप तव्हां ॿारनि खे ऑल राउंड सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि।
बाबा असांखे ऑल राउंड सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। चित्र बि सुठा सुठा ठारायो जो सभिनि वटि वञनि। सुठी चीज ॾिसी करे चईंदा हली करे ॾिसूं। सम्झाइण वारो बि होशियारु खपे। सर्विस करण बि सिखणो आहे। सम्झाइण वारो बि होशियारु खपे। जो माण्हू सर्विस कंदा आहिनि त बाबा चवनि था जो माण्हू सर्विस कंदा आहिनि सर्विस करण बि सिखणो आहे। सुठी ब्रह्मणी बि खपे जो आप समान ठाहे। जो आप समान मैनेजर ठाहींदी आहे उनखे चइबो आहे सुठी ब्रह्मणी। उहो पद बि ऊच पाईंदा। बेबी बुद्धि बि न हुजणो खपे, न त उठाए करे ई खणी वेंदा। न बेबी बुद्धि बि न हुजणी खपे, हिकदमि शिव शक्ति। सिर्फ़ु हाणे न पूरे कल्प जे लाइ बाबा खां असां इहो वरसो वठी वेठो आहियूं। सत्य त्रेता में त असां सेफ रहंदासीं, द्वापर कलयुग में बि असांजी बेबी बुद्धि न हुजे, सीधा साधा न हुजो। रावण संप्रदाय आहे न त छोजी बाबा चईंदा न मां तव्हांखे सिर्फ़ु सत्य त्रेता जो वरसो नथो ॾियां, उन खां अॻियां बि ॾियां थो। त हिन करे बाबा चवनि था कि बेबी बुद्धि हाणे जेतिरो वरसो वठिणो आहे वठी वठो। हिन कलयुग की दुनिया में बि तव्हां ख़ुदि खे होशियार बुद्धि वारो ठाहिणो आहे न हिन संगम युग ते। तॾहिं त असांजी इहा बुद्धि जेकी होशियार हूंदी उहा द्वापर कलयुग में बि कमु ईंदी त असां कॾहिं बि धोखो न खाईंदासीं। ये रावण राजा है, अहिड़ी ब्रह्मणी तैयार करो जो पुठियां सेंटर संभाले सके। अच्छा मीठी मीठी सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बाप खे पंहिंजी पढ़ाई जो जलवो ॾेखारिणो, तॾहिं बाबा पूरो पूरो बलिहारी वेंदा। भारत खे स्वर्ग ठाहिण जे धंधे ते लॻी वञिणो आहे। पहिरों पंहिंजी उन्नति जो ख़्यालु करिणो आहे। ॾाढो ॾाढो खीर खंड थी करे रहो। ॿियो आहे कोई भूल थिए त बाप सां क्षमा वठी करे स्वयं ई स्वयं खे सुधारणो आहे। कोई भूल थी त बाबा सां पहिरियों क्षमा मांगो, स्वयं ई स्वयं खे सुधारणो, स्वयं ई स्वयं खे सुधारणो। बाबा कृपा न कंदा। बाप जी यादि सां विक्रम कटणा आहिनि। निंदा कराइण वारो कोई बि कमु न थियणो खपे। वरदाना नॉलेजफुल जी विशेषता द्वारा संस्कारनि जे टक्कर सां बचण वारा कमल पुष्प समान न्यारा ऐं प्यारा। संस्कार त अंत ताईं कंहिंजा दासी जा रहंदा, कंहिंजा राजा जा। संस्कार बदिली वञनि ये इंतज़ारु न करो, लेकिन मुंहिंजे मथां कंहिंजो प्रभाव न पए, मुंहिंजे मथां कंहिंजे संस्कारनि जो प्रभाव न पए। छो जे हिकु त हर हिकु संस्कार भिन्न भिन्न आहे, ॿियो माया जो बि रूप ठही करे ईंदा आहिनि। कॾहिं कॾहिं कंहिंजा संस्कार न अहिड़ा थी वेंदा आहिनि त उहो जीअं माया जो रूप आहे, पोइ हुन समय ॿियो ई सावधान थी वञे। इन करे कुझु समय जे लाइ शांत थी वञे। इन करे कोई बि ॻाल्हि जो फ़ैसिलो मर्यादाउनि में वठी करे, मर्यादाउनि जी लकीर जे अंदरि रही करे करो।
बाबा चवनि था कि कंहिंजे बि संस्कार जो प्रभाव असां ते न पए छो जो हिकु त संस्कार भिन्न आहिनि, ॿियो माया जो बि रूप ठही करे ईंदा आहिनि। इन करे कोई बि ॻाल्हि जो फ़ैसिलो मर्यादाउनि जी लकीर जे अंदरि थी करे ई करिणो आहे। मर्यादाउनि में रही करे ई असांखे फ़ैसिलो करिणो आहे। मित्र भिन्न भिन्न संस्कार हूंदा ई आहिनि, हूंदे बि संस्कार टक्कर न खाइनि। भिन्न भिन्न संस्कार हूंदे हुए बि असांजा संस्कार असांजी टक्कर न थिए। रमणी एॾो होशियार थी करे हलणो आहे कि कंहिंजा कहिड़ा बि सुभाउ संस्कार आहिनि, लेकिन असांजी टक्कर हुन सां न थिए। इन करे नॉलेजफुल ठही करे कमल पुष्प समान न्यारो ऐं प्यारो ठहो। टक्कर कॾहिं न थींदी जॾहिं असां नॉलेजफुल हूंदासीं। सम्झी वठो, मर्यादाउनि जी लकीर में रहो। साम्हूं वारो कुझु बि करे, मूंखे पंहिंजी मर्यादाउनि में रहणो आहे, समझदार थी करे कमु करिणो आहे। हठ व महिनत करण जे बजाय रमणीकता जो पुरुषार्थ करो। हठ व महिनत करण जे बजाय रमणीकता सां पुरुषार्थ करो। अव्यक्त इशारो, रूहानी रॉयल्टी ऐं प्योरिटी जी पर्सनैलिटी धारण करो। पवित्रता सुख शांति जी जननी आहे। जिते पवित्रता आहे उते दुख अशांति, जिते रमणीकता आहे, जिते पवित्रता आहे उते दुख अशांति अची न सघंदी आहे। त प्योरिटी आहे पीस, प्योरिटी आहे त पीस ऐं हैप्पीनेस बि आहे। त चेक करो, सदा सुख जी छैया ते आराम सां अर्थात शांत स्वरूप में विराजमान रहंदा आहियो। अंदरि शो शा कीअं जी उलझन थींदी आहे या हिन उलझन सां परे सदा सुख स्वरूप जी स्थिति में रहंदा आहियो। चेक करो, अगरि असांजे अंदरि शो शा जी उलझन आहे त किथे न किथे इम्प्योरिटी आहे। इम्प्योरिटी वेस्ट थॉट्स जी बि इम्प्योरिटी थींदी आहे न। त असांखे कोई बि प्रकार जी इम्प्योरिटी असांजे अंदरि न हुजणी खपे। इहे असांखे ध्यान में रखी हलणो आहे, तॾहिं असां वेस्ट थॉट्स जी बि नकल बाबा चई न, ब्राह्मण पवित्रता त ब्रह्मचारी सां गॾु ब्रह्मचारी बि खपे। त सदा असां सुख स्वरूप स्थिति में स्थित रहंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।